दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जीअसिन एक सिट हर ख़्याल जी खुदाई खेड़े सघां थो आऊं, हिन फर्श के विछाए वेड़े सघां थो आऊं। एक शाइर चयो, ॿिए चयो त जेकॾहिं मूंखे बंदूक ॾियो तव्हांखे बैंक फुरे ॾेई सघां थो, पर जेकॾहिं मूंखे बैंक ॾियो त मां तव्हांखे मुल्क फुरे ॾेई सघां थो। उहो कीअं? हींअर जेको पाकिस्तान जे मथां कर्ज़ु आहे, इहो कंहिं ज़ाती अकेले माण्हू जो कोन्हे को अरबन ऐं खरबन में। इहो कर्ज़ु आहे वर्ल्ड बैंक जो, इहो कर्ज़ु आहे IMF बैंक जो, जेके असांजो मुल्क ॻियूं खायूं थियूं वञनि। उहो हिकिड़ो संगती आहे, मुंहिंजो चवंदो आहे त 1000 रुपया रखे बैंक में साल या 6 महीननि खां 200 वधीक था ॾियनि। इहो कीअं इन जो तुको सम्झायो। मिसाल तौरु हिकिड़ो उसूल आहे मुइशियत जो, त असां हीअ जंहिं कुर्सी ते वेठो आहियां, हिन कुर्सी जी हींअर रक़म मिसाल तौरु 1000 हूंदी, 1500 मिसाल केतिरी बि हुजे, हिन कुर्सीअ ते जेका 1000 हींअर रक़म आहे, उहा रक़म शइ कहिड़ी जी आहे? मिसाल तौरु हिन महिल जेको हीअ कुर्सी ठहियलु आहे, हीअ काठ जी आहे। काठ धरती जो आहे, धरती इंसाननि खां पहिरीं। मिसाल तौरु हिनखे ड्रखण त हींअर ठाहे सिधो कयो आहे, पर हक़ीक़त में त वण हो न, वण ड्रखण कोन पैदा कयो, वण फितरत जो। माना साबित थियो त हिन वण मां हीअ जॾहिं कुर्सी शिकिल वरिती आहे, त हिन जे पैसे जी जेका रक़म थी उहा वञी थी महिनत, जेका हुन ड्रखण हिन कुर्सी ते महिनत कई। ईअं जेकॾहिं वाक़ई में उजरत पैसो, वॾी ॻाल्हि हीअ आहे त हीअ जेका कुर्सी तव्हां कंपनी मां खणी आया आहिनि, हिन जी जेकॾहिं रक़म 1000 आहे न, त हीअ कुर्सीअ जी लागत बि 1000 हूंदी, हिन ते ख़र्चु ई 1000 हूंदो। पर जेकॾहिं हिन कुर्सीअ जो ख़र्चु 1000 आहे, त पोइ सरमाएदार सुवाल ईंदो त कीअं थो कमाए? सरमाएदार कुर्सीअ जी लागत मां न कमाईंदो आहे, सरमाएदार पोरियो कंदड़ माण्हू जे पोरे मां कमाईंदो आहे। मिसाल तौरु कीअं? जंहिं कंपनी, जंहिं फैक्ट्री, जंहिं मुल्क में इहा ठहे थी कुर्सी, जंहिंमें मिसाल हिन कुर्सी ते 1000 रुपया ख़र्चु आहे, कुर्सी मालिक कोन ठाहींदो आहे, त रुगो काउंटर ते वेठो हूंदो आहे। जेके हुते 500, 1000, 5000 पोरियत कमु कंदा आहिनि, जंहिंजी उजरत 1500 खां 15000 खां 20000 हूंदी आहे, जेकॾहिं हिन जो हक़ीक़ी पोरे जी विरासत कजे त उन्हनि जी महीनो थींदी 30 खां 50000। मुफ़्त में जेको पोरियत जेको मज़दूर आहे, उनजो अधो हिसो उजरत जो उन सरमाएदार ॾेई वेंदो आहे, शइ मां हिसो न खणंदो आहे। ईअं ई जेके पैसा असांजे समाजनि, क़ौमुनि ऐं मुल्कनि जा गॾु थींदा आहिनि, उहे आख़िर माण्हू वञी रखंदा आहिनि बैंकुनि में। बैंकिंग उहो सिस्टम आहे जंहिं ख़ुदि क़ौमूं, मुल्क तबाह, ज़लील ऐं बर्बादु करे छॾिया आहिनि। हे वाहिदु असांजो मुल्क आहे जंहिं ते अरबे रुपया जेको कर्ज़ु आहे, उहो बैंकुनि जो आहे। बैंक कंहिं अकेले शख़्स या अकेले माण्हू जी नाहे हूंदी। दुनिया में 7.5 अरब असां माण्हू था रहूं, टोटल 3.5 अरब माण्हुनि जेतिरी मिल्कियत हिन दुनिया जे कुल 6 माण्हुनि वटि आहे। पोरियो जेकॾहिं पोरे करण सां पैसो ऐं मिल्कियत गॾु थी थिए, त पोइ हिननि 6 माण्हुनि कहिड़ो पंहिंजी ज़िंदगी में पोरियो कयो हूंदो, जंहिं वटि 300 करोड़ माण्हुनि जेतिरी मिल्कियत आहे। साबित थो थिए त पैसो पोरे सां न, कंहिं ठगी सां गॾु थो थिए। सभ खां पहिरीं जेके बैंकूं असांजे समाज में, असांजे मुल्क में गैर रजिस्टर आहिनि, जेके गैर क़ानूनी तौरु माण्हुनि खे तबाह थियूं कनि, उन्हनि खे हिन हुकूमत खे ॾिसण जी ज़रूरत आहे। नंबर 2, जेसीं ताईं बैंकुनि जो वफ़ाक़ी, असांजे मुल्क जी जेका वफ़ाक़ी बैंक आहे, उन खां बिना ॿियनि खे बैंकुनि खे पैसे ठाहिण जी इजाज़त बि न हूंदी आहे, नेशनल बैंक खां बिना। त पोइ हिननि बैंकुनि एॾी वॾी सरमाएदारी कीअं कई आहे? माना उन ॾाहे माण्हू जी उहा ॻाल्हि दुरुस्त थी बीहे त जेकॾहिं मूंखे बंदूक ॾियो तव्हां बैंक फुरे ॾेई सघां थो, जेकॾहिं बैंक ॾियो तव्हां मुल्क खसे फुरे ॾेई सघां थो। इहो सचो आहे त वाक़ई में बैंकुनि मुल्क तबाह ऐं बर्बादु कया आहिनि। सभ खां पहिरीं उन्हनि जे पॉलिसियुनि खे ॾिसण ऐं सम्झण जी ज़रूरत आहे त IMF ऐं वर्ल्ड बैंक खां बिना पाकिस्तान ते ॿिए कंहिंजो बि कर्ज़ु कोन्हे। इहे जेके बैंकूं आहिनि, इहे उन्हनि सरमाएदारनि माण्हुनि जूं आहिनि, जिन वटि 3 अरब माण्हुनि जेतिरी मिल्कियत आहे। उहे माण्हू क़ौमूं, मुल्क, ख़ुदि धरतियूं तबाह गिरवी करे खपाए छॾींदा आहिनि, जेसिताईं उन मुल्क जा माण्हू उन्हनि ते गौर नथा कनि। मिसाल तौरु अरबे रुपयनि जो जेको कर्ज़ु ॾिनो अथनि असांखे, इन जो त असां मुल्क जो रुगो मुल्क सॼो व्याज भरींदा आहियूं, मुहूरत रहियल आहिनि। जेकॾहिं इहा सूरत हाल पाकिस्तान में हाणे खां पोइ बि 5 खां 7 साल हले थी, या 10 साल या 20 या 30 या 50 साल या 60 साल, ऐं गारंटी सां चई सघां थो त सरमाएदार मुल्क खे तबाह, कंगलो ऐं खपाए विकिणी छॾींदा, जेकॾहिं हिन मुल्क जा माण्हू इन पंहिंजनि शयुनि खे पाण बचाइण लाइ अॻियां नथा निकिरनि त। हक़ मौजूद, GSM।